दादू मां ख़बर ईंदा हलो त जोई जे यूनियन काउंसिल पीर मशाक तां कामयाब थियल आज़ाद पैनल जो उम्मीदवार अली अकबर पंवर जी कामयाबी शिकस्त में तब्दील थी वई। आरो वोटन जी ॿीहर गणपत दौरान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार शफी मोहम्मद लेगारी खे कामयाब करार ॾेई छॾियो। दादू में जोई जे हारायल आज़ाद उम्मीदवार पारां हामिन समेत जामशोरो रोड ते धरणो हयो वियो। इलेक्शन अमले ते धांधली जा इल्ज़ाम हया विया आहिनि। आज़ाद उम्मीदवार आफ्ताब पंवर जो चवणु हो त जोई जे यूसी पीर मशाक ते पीपी उम्मीदवार शफी मोहम्मद लेगारी के हारायो हो। ॿीहर गणपत दौरान घट वोट ॾेखारे पीपी उम्मीदवार शफी मोहम्मद लेगारी के कामयाब करार ॾिनो वियो आहे। आज़ाद उम्मीदवार ऐं इन जे हामिन जो वधीक चवणु हो त इलेक्शन कमीशन जो अमलो दुर बणियल आहे। धांधली ज़रिए मूंखे हारायो वियो आहे। नतीजनि खे नथा मञियो, मामले खे हल कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।